नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं भजन भी सॼी जानकारी पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। जीअं त सुभाणे धनतेरस है, तव्हां भी तैयारी शुरू करे छॾी हूंदी। त हुन ई श्रृंखला में अॼु मां तव्हांखे दरवाजे जे ॿाहिरि टंगण वारो तोरण ठाहिणु सेखारियां थी, बिल्कुलु आसान तरीक़े सां। हिन लाइ पाण खे छा खपनि, रुगो अंबनि जा पत्ता ऐं हिकिड़ी तव्हां रिबिन खणी वठो, सुतली खणी वठो या जो भी जंहिंमें भी तव्हांखे ठाहिणो हुजे उहा, ऐं 2 टे गुल ऐं कैंची। त हलो तोरण ठाहिणु शुरू था कयूं। त ॾिसो, मां हिते ही तोरण ठाहिणु शुरू करे छॾियो आहे। मां हिते इहा रिबिन खई आहे, गोटा खयो आहे। तव्हां हिन जी जॻह ॻाढ़ी रिबिन खणी सघो था या सुतली या जो भी तव्हांखे मिले। ऐं ही आहिनि अंबनि जा पत्ता। तव्हां हिन जी जॻह अगरि अंबनि जा पत्ता नथा मिलनि त अशोक जे पेड़ जा पत्ता भी वठी सघो था। त ही पत्ता साफ़ सुथरा धोई करे सुकाए रखजनि जीअं सुठा लॻनि। ऐं हिन खां पोइ जो ही मथे जी डंडी आहे, ॾिसो त हिन जी चङी वॾी आहे, त मां हिन खे थोरो थोरो कैंची सां कट करे छॾंदसि। अगरि नंढी आहे त न कट कजो, अगरि तमामु वॾी आहे त हिन खे ईअं कट करे सघूं था। त ही पंहिंजे तोरण लाइ पत्ता तैयार आहिनि। पाण खे करिणो छा आहे, त ॾिसो, अगरि तव्हांखे ॾिसणु न आयो हुजे त ही आहे रिबिन, ही आहे मथे जी डंडी। बसि हिन खे ही पाण खे हिन में विझी चकणो आहे। हिन खे अंदरि पवण सां इहा पैक थी वेंदी। ॾिसो, हिन तरीक़े सां सॼो ठाहींदा अचो। ईअं रखी आहे ऐं हिन खे ही पाण खे ईअं टुंबड़ो आहे। हिन खे ईअं फोल्ड करे ईअं विझंदासीं त हिन में टूक थी वेंदो, ही पत्ती पुठियां हली वेंदी। ऐं ॾिसो कीअं नीट सां बिल्कुलु तोरण पको थी वेंदो ऐं ठही वेंदो। हिन जे मथां गुल लॻायूं या न लॻायूं, ईअं ई रखूं, असांजी मर्ज़ी आहे। ॾिसो, ऐं हिन खे ठहण में टाइम भी न लॻंदो आहे। बसि ही मथां सां खयो, ईअं फोल्ड कयो, हिन में हीअं विधो, विझी करे बसि ईअं ॿी तैयार थी वई, ॿी पत्ती। इन्हीअ तरह असां पत्ती विझंदासीं ऐं केतिरो डिस्टेंस रखिणो आहे हू तव्हां ॾिसी सघो था। पाणे हिकु पत्ती खई, मथां हिन खे फोल्ड कयोसीं, ईअं विधोसीं हिन ई पत्ते में ऐं ईअं पैक थी वियो। ईअं ई ठाहींदा अचूं था। त ही ॾिसो, पंहिंजो तोरण ईअं तैयार आहे। हाणे हिननि खे छा करिणो आहे, हाणे हिननि पत्तियुनि खे पाण खे सजाइणो आहे। त छा कंदासीं, ही आहे हैड ऐं ही आहे सिंदूर। हर पत्ती में इहो लॻाइणो आहे, छो त ही पाण मेन द्वार जे ॿाहिरां स्वागत लाइ लॻाईंदासीं। त हर पत्ती खे हल्दी, जीअं हर शुभ कम में शुभ मञी वेंदी आहे, त हर पत्ती खे मां ईअं हिकिड़ो हैड जो तिलक लॻाईंदी ईंदसि। ऐं हैड खां पोइ मां लॻाईंदसि ही सिंदूर हैड जे हेठां ई, जिते हैड जो लॻायोसीं हुन जे हेठां ई। ऐं हाणे पाण सभु पतनि खे कुमकुम भी लॻाए छॾियो आहे। पंहिंजो तोरण तैयार आहे। मां तव्हांखे हिन खे दरवाजे में लॻाए ॾेखारांव थी। तो मां ईअं तोरण लॻाए छॾियो आहे दरवाजे ते ऐं हाणे हिन जे मथां मां गुल लॻायां थी। ऐं हाणे ॾिसो, मां तोरण जे मथां ईअं गुल लॻाए छॾिया आहिनि। सॼी माला गुलनि जी लॻाए छॾी आहे। त केतिरो सुहिणो लॻे थो। तव्हांखे खपे त तव्हां हिकु हिकु गुल अलॻि भी लॻाए सघो था या तोरण लॻाए करे पोइ तव्हां ईअं दरवाजे ते गुल भी लॻाए सघो था। त ही असांजे स्वागत लाइ मुख्य द्वार तैयार आहे। त अॼु असां सिखियोसीं तोरण ठाहिणु। कहिड़े भी शुभ कम ते, कहिड़े भी कार्य ते मुख्य द्वार जे ॿाहिरि देवी देवताउनि जे स्वागत लाइ तोरण ज़रूरु लॻाइबो आहे। ही ॾाढो शुभ हूंदो आहे। त अॼु जो वीडियो तव्हांखे कीअं लॻो, तव्हां तोरण ठाहिणु सिखिया कि न, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।